तहरीक इंसाफ वारा सियासी पार्टियुनि सां ॻाल्हियूं करणु नथा चाहिनि। PTI चाहे थी त एस्टेब्लिशमेंट रिलीफ फ़राहम करे। PTI जेल मां रोज़ानो चई रहियो आहे त एस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियूं कंदासीं। PTI वारनि खे उन्हनि जी यादि अची रही आहे जिन जे हंज में हुननि परवरिश वरिती। हू जंहिंसां चाहिनि ॻाल्हियूं कनि, असांखे को मसइलो न आहे। नवां महज जो एहतसाब थियण खां सवाइ कंहिं बि क़िस्म जूं ॻाल्हियूं न थींदियूं। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जो क़ौमी असेंबलीअ में ख़िताब संदसि चवणु आहे त तहरीक इंसाफ वारा हिन वक़्तु NRO घुरी रहिया आहिनि। तानो ॾिनो वियो त असां NRO वठंदा आहियूं। हाणे रऊफ़ हसन NRO जे लाइ मिनथूं करे रहियो आहे। सेनेट में सुप्रीम कोर्ट जे जजिस जे अंग में तरमीम जो बिल पेश। सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस खां सवाइ जजिस जो तादाद 20 कयो वञे। बिल जो मतन PTI बिल जी मुखालिफ़त करे छॾी। सेनेटर अब्दुल कादिर चयो आहे त सुप्रीम कोर्ट में 53,000 खां वधीक केस ॿुधणी हेठि आहिनि। अरबे रुपयनि जा केस सुप्रीम कोर्ट में फाथल आहिनि। सुप्रीम कोर्ट में केस अचण में 2 साल लॻी वञनि था। सेनेट चेयरमैन पारां बिल लाॻापियल कमेटी हवाले। चीफ जस्टिस काज़ी फाज़ी सां मुलाज़मत जे मुद्दे में वाद वठणु नथो चाहे। संदसि मुलाज़मत जे मुद्दे में वाद जे हवाले सां ॻाल्हियूं करणु गैर ज़रूरी आहिनि। कानून वारी वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल संदसि चवणु आहे त चीफ जस्टिस सां संदसि ऐं अटॉर्नी जनरल जी मुलाक़ात थी। हुन वाज़े तौर ते चयो त खेसि वाद वठण में का बि दिलचस्पी न आहे। अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं न थियणु घुरिजनि। क़ौमी असेंबली निजकारी कमीशन तरमीमी बिल 2024 मंज़ूर करे वरितो। पाकिस्तान नेवी ऑर्डिनेंस बिल 2024 ऐवान में पेश चीनी ऐं जापानी शहरुनि ते थियल हमलनि जा तफ़सील बि क़ौमी असेंबली में पेश कया विया। वफ़ाक़ी घरू वज़ारत मूजिब सिंध में 3 दहशतगर्दनि हमलनि में 5 परॾेही मारिजी विया। मजमूई तौर ते 10 माण्हुनि खे मारियो वियो। बलोचिस्तान में चीनियुनि ते 2 हमलनि में 3 ॼणा ज़ख़्मी थिया। KP में चीनियुनि ते थियल हमलनि में 2 अहलकार शहीद थी विया हुआ। सिंध असेंबली जे इजलास में 1991 वारे पाणी ठाह जे अमल दरामद लाइ मुहिमली वारी रिथ पेश। PP सिंध जे सदर निसार खोड़े चयो आहे त 91 जे पाणी ठाह ते इरसा अमल नथो करे। इरसा खोट दौरान 91 वारे ठाह ते अमल बदिरां 3 टियर फार्मूला तहत पाणी विर्श करे थो। पाणीअ ते पहिरियों हक़ पुछड़ी जो हुजे थो। उन ते इरसा चेयरमैन बि सिंध सूबे जो हुजणु घुरिजे। हिन रिथ खे ठहराव जी सूरत में पेश करण जी इजाज़त ॾिनी वञे। 91 वारे पाणी ठाह ते अमल करण लाइ निसार खोड़े पारां पेश कयल रिथ बहस लाइ मंज़ूर। रिथ ते जुमे ॾींहुं 2 कलाक बहस कयो वेंदो। पीपुल्स पार्टी आम चूंडनि में अवाम सां कयल वाइदा पूरा करे रही आहे। PP जी हुकूमत अवाम खे सोलर सिस्टम प्रोग्राम ॾेई हिकु वाइदो पूरो कयो आहे। हुकूमत 10,000 नौजवाननि खे मुफ़्त IT कोर्स कराए पई। सिंध हुकूमत मुस्तकिल तौर बिजली बिलनि में रिलीफ ॾींदी। सिंध में 300 यूनिट्स बिजली मुफ़्त ॾियण जो प्लान आहे। जल्द कराची में EV टैक्सी सर्विस शुरू कंदासीं। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो सिंध असेंबली में सवालनि जवाबनि जे वक़फ़े दौरान ख़्यालनि जो इज़हार। संदसि चवणु आहे त सिंध में अमनो अमान जी सूरत हाल बहितर थी आहे। स्ट्रीट क्राइम में 50% घटिताई आई आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जी हिदायतुनि ते मंशियात ख़िलाफ़ भरपूर कार्रवाइयूं जारी आहिनि। दहशतगर्दी खां वॾो नासूर मंशियात आहे। मंशियात जे मामले ते हाणे ज़ीरो टॉलरेंस जो वक़्तु अची वियो। बरसात दौरान समूरी इंतज़ामिया अलर्ट रहे। सभ खां वधीक बदीन में अटकुल 200 मिलीमीटर बरसात पई। को वॾो नुक़सान न थियो आहे। सिंध असेंबलीअ जे आर्टिकल 144 बाबति ठहराव जी मंज़ूरी ॾेई छॾी। ठहराव पेश करण जे हक़ में मेंबरनि उथी बि वोट ॾिनो। सिंध धमाकेदार मादो एक्ट जो बिल ऐवान में पेश कानून ऐं घरू मामलनि वारे वज़ीर ज़ियाउल हसन लंजार पारां पेश कयल बिल कमेटी हवाले। संदसि चवणु आहे त माण्हू हनी ट्रैप जे चकर में अॻुवा थी वञनि था। माण्हुनि खे सोचणु घुरिजे त हिरकिजी वञण सां संदनि नुक़सानु थी रहियो आहे। सिंध पुलिस वञी माण्हुनि खे बाज़ियाब कराए थी, जेको वाखाण जोॻो अमल आहे। कचे में 2 महीननि दौरान 5 ॾोहारी मारिजी विया, 8 ज़ख़्मी थिया। कश्मीर ज़िले में सिर्फ़ 2 मुग़वी धाड़ेलनि जे कब्ज़े में आहिनि। असेंबली जो इजलास सुभाणे ॾींहं जो 12 वॻे ताईं मुलतवी। सिंध हुकूमत कराची पोर्ट टर्मिनल खां जाम सादिक पुल ताईं एक्सप्रेस वे ठाहिण जो फ़ैसिलो करे वरितो। वॾे वज़ीर जी सदारत हेठि पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप बोर्ड जो 45हों इजलास। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त ही नओं एक्सप्रेस वे 12.5 किलोमीटर मथे ठहंदो, बाक़ी हेठि हूंदो। रोड KP 3 टर्मिनल खां जाम सादिक पुल वटि मलीर एक्सप्रेस वे सां मिलंदो। KP T खां जाम सादिक पुल ताईं पोर्ट जी हैवी ट्रैफ़िक खे मोटरवे ताईं रस्तो मिली वेंदो। PP मोड ते ही सिंध हुकूमत पंहिंजे वसीलनि सां रोड ठाहींदी।
NED टेक्नोलॉजी पार्क पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत क़ाइमु थी रहियो आहे। सिंध हुकूमत प्रोजेक्ट लाइ 1.7 अरब रुपया मुख़्तिस कया आहिनि। वॾे वज़ीर खे आगाही ॾिनी वई त कवे जी कंपनी प्रोजेक्ट ते कमु करणु चाहे थी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां बलोचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी जी इस्लामाबाद में मुलाक़ात। सरफराज़ बुगटी सूबाई हुकूमत जी कारकर्दगी, दहशतगर्दी जी ताज़ी लहर ऐं खयल क़दमनि तोड़े बरसात जी सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी। मुलाक़ात में बलोचिस्तान जी सियासी सूरत हाल ते बि ख़्यालनि जी ॾे वठि। सिंध हुकूमत ताज़नि बरसातुनि सबबि फसलनि खे थियल नुक़सान जा अंग अखर जारी करे छॾिया। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर मूजिबि बरसात सबबि 5,41,351 एकड़ ते बीठल फसल खे नुक़सान पहुतो आहे। 2,93,580 एकड़नि ते बीठल कपह जी फसल खे नुक़सान थियो। 35,271 एकड़ ज़मीन ते बीठल सारुनि जे फसल खे मुकमल नुक़सान पहुतो। सिंध में 26,382 एकड़नि ते बीठल कमनि जो फसल मुकमल तबाह थियो। कपह जो 21 एकड़ो ऐं खजुनि जो 41 एकड़ो फसल तबाह थी वियो। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच मीरपुर खां 7 ॾींहनि अंदरि कारूंझर जबल खे हेरिटेज करार ॾेई नोटिफिकेशन पेश करण जो हुकुम जारी करे छॾियो। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त सिंध हुकूमत वटि कारूंझर खे हेरिटेज करार ॾियण खां सवाइ ॿियो को ऑप्शन नाहे। कारूंझर जबल खे हेरिटेज करार ॾेई नोटिफिकेशन पेश कयो वञे। राउती जे शहीद सहाफ़ी बचल घुञो जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ओबावड़ो में सुभाणे एहतजाज जो ऐलान। कलमधड़ियुनि जो चवणु आहे त 7 ॾींहं गुज़री विया पर पुलिस हिन वक़्त ताईं कातिल गिरफ़्तार नाहे करे सघी। सुभाणे प्रेस क्लब अॻियां शहीद सहाफ़ी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कंदासीं। कारसाद हादसे केस में सिक्योरिटी खदशनि सबबि पुलिस पारां गिरफ़्तार जवाबदार औरत नताशा खे अदालत में पेश न करण जो फ़ैसिलो। जज ऑफिसर मूजिबि जवाबदार नताशा वीडियो लिंक ज़रिए अदालत में पेश थींदी। वीडियो लिंक जी इजाज़त अदालत खां वरिती आहे। जवाबदार औरत नताशा वुमेन जेल कराची में क़ैद आहे। केस जी ॿुधणी 5 सेप्टेम्बर ताईं मुलतवी। अदालत जो ईंदड़ ॿुधणी ते जांच मुकमल करे चालान पेश करण जो हुकुम। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वधीक बरसातुनि जी अॻकथी। बरसात जो सिलसिलो 3 खां 4 सेप्टेम्बर ताईं जारी रही सघे थो। मौसमियात खाते मूजिबि कराची, हैदराबाद, छटे, बदीन, टंडो लयार ऐं टंडो मोहम्मद खान में बरसात जो इम्कान। सांघर, उमरकोट, मीरपुर ख़ास, थरपारकर, मिठी, दादू, जेकबोबाद, सखर, लाड़काड़े, खैरपुर में बि बरसात जी अॻकथी। पंजाब, बलूचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे मथान इलाइक़नि में बि मींहुं वसी सघे थो। NGMA पारां शहरी ॿोड़ जो ख़दशो ज़ाहिर। लाॻापियल इदारनि खे ज़रूरी एहतियाती उपाउ वठण जी हिदायत। वारे भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में 2 सॻा भाइर क़तल। लाश अस्पताल मुंतक़िल। ॻोठ वली मोहम्मद राधाणी भरिसां हथियारबंदनि जे हमले में 2 ॼणा मारिजी विया। मारिजी वियल में इमरान ऐं संदसि भाउ सुल्तान राधाणी शामिल। वाक़े खां पोइ जवाबदार फ़रार।